नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त आल सिंध प्राइमरी टीचर एसोसिएशन मटियारी पारां ख़मीस जे हिकु ॾींहुं वारी मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जिते मटियारी बावदेरो सेखाट ऐं ॿियनि हंधनि तां मर्दनि औरतनि ॿारनि मरीज़नि वॾे अंग पहुची चकास कराए मुफ़्त दवाऊं वरितियूं। मुफ़्त कैंप में कारी साई, ब्लड शुगर ऐं ॿियूं टेस्टूं मुफ़्त कयूं वेयूं, जिते सिंध जा माहिर डॉक्टर मरीज़नि जी चकास करे मुफ़्त में दवाऊं पिण ॾिनियूं वेयूं। इन मौक़े ते डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी एंड सेक्रेटरी सरवर मला पेटे अलफ जे मरकज़ी अगवण सैयद अनार अलदीन शाह ऐं ॿियनि शिरकत कई। कैंप जे दौरे दौरान सरवर मला मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पेटे अलफ पारां लॻायल मुफ़्त तिबी कैंप हिकु मिसाली आहे। इन मां इहो साबित थिए थो त उस्तादनि खे ॿारनि जी पढ़ाई सां गॾु इलाइक़े जी अवाम लाइ ॿियो कुझु बि करण जो फ़िक्र आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।